अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदि हदि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अज तव्हां असां जमात अहले हदीस जे एक इंतहाई जिम्मेदार स्टेज जे साम्हूं वेठल आहियूं। अल्हम्दुलिल्लाह इहा ॻाल्हि आउं पंहिंजे दिलि जी यकीन सां करे सघां थो त हिन पूरे प्रोग्राम जे अंदरि तव्हांजे साम्हूं या तो अल्लाह ताला जो कुरान पेश कयो वेंदो या प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन पेश कया वेंदा।
अल्लाह ताला जो कलाम कुरान मजीद अहसनुल कलाम है। यानी दुनिया में जेतरा भी कलाम ॻाल्हियूं मौजूद आहिनि उन्हनि सभिनी खां इंतिहाई बेहतरीन, इंतिहाई खूबसूरत अल्लाह ताला जो कलाम है। ऐं हिदायत जो रस्तो जेको इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾेखारियो आहे, उहो सभिनी रस्तनि खां सिधो ऐं जन्नत जे तरफ़ वठी वञण वारो रस्तो आहे। तव्हां दोस्तनि जे साम्हूं निमाज़ जी अहमियत ऐं उन जे तरीक़े खे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस ऐं कुरान मजीद जी रोशनी में पेश करण जो हुकुम मिलियो आहे। अज़ीज़ दोस्तो, दीन इस्लाम जा जेके 5 इंतिहाई अहम ऐं बुनियादी रुकन आहिनि, उन्हनि में 3 नंबर ते अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज के ज़िक्र कयो आहे। बल्कि 2 नंबर ते अल्लाह ताला जो तौहीद, हिकड़ाई जो इकरार करण ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जी गवाही ॾियण ऐं उन खां पोइ नमाज क़ाइम करण। नमाज हिकु उहो अमल आहे ऐं अहिड़ो अल्लाह ताला जो असांजे मथां मुक़ररु कयल फ़र्ज़ आहे जंहिंसां बाने जो अल्लाह ताला जे ज़ात सां हिकु इंतिहाई अजीब ताल्लुक़ पैदा थिए थो। जॾहिं हिकु निमाज़ी अल्लाह ताला जे घर जे तरफ़ ईंदो आहे ऐं अल्लाहु अकबर चई करे निमाज़ शुरू कंदो आहे त हू अल्लाह ताला जे ज़ात सां सरगोशी कंदो आहे, हम कलाम थींदो आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे, केॾी वॾी अज़मत आहे। हिकु आम इंसान, मज़दूर लेवल जो माण्हू, हारी हुजे या को ॿियो माण्हू हुजे, जॾहिं उहो अल्लाहु अकबर चई करे निमाज़ में बीहंदो आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस है सही बुखारी में, पाण फरमाईंदा इन अहदकुम इज़ा सल्ला फ़इन्नहु युनाजी रब्बह। तव्हां मां जॾहिं को माण्हू निमाज़ पढ़ंदो आहे त अल्लाह ताला सां उहो सरगोशी कंदो आहे। केॾो वॾो एज़ाज़ आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जेको आसमाननि ऐं ज़मीननि जो बादशाह आहे, जंहिंजे हथ में पूरे तमाम जहाननि जी बादशाही आहे, उन सां निमाज़ जे ज़रिए सां इंसान हम कलाम थिए थो। ऐं जेको इंसान बेनिमाज़ी आहे उहो केॾो बदनसीब आहे। वो अल्लाह ताला जे ज़ात खां उन जो ताल्लुक़ निमाज़ छॾण जे करे कीअं टुटी वञे थो। हफ़्तनि जा हफ़्ता गुज़री वञनि था, महीननि जा महीना गुज़री वञनि था, सालनि जा साल गुज़री वञनि था। वो अल्लाह ताला जो बानो आहे, पर अल्लाह जे ज़ात सां सरगोशी करे कोन थो सघे, छाकाणि तो निमाज़ कोन थो पढ़े। कुरान करीम जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ के दुनिया ऐं आख़िरत जे कामयाबी जो सबब करार ॾिनो आहे। कारी साहब तव्हांजे साम्हूं तिलावत कई वे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त कामयाब करार ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके दुनिया जे अंदर निमाज़ जी पाबंदी कनि था। फरमाई क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला बल तुसिरून हयात दुनिया वल आखिरतु खैरुन व अबका इन हाज़ा लफ़ी सुहुफ़िल ऊला सुहुफ़ इब्राहीम व मूसा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो यकीनन उहो माण्हू कामयाब थी वियो मन तज़क्का जंहिं पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो, व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला
अल्लाह जो ज़िक्र कंदे निमाज़ क़ाइम कंदो रहियो वो इंसान कामयाब आहे। बल तुसिरूनल हयात दुनिया वल आखिरतु खैरुन व अबका। पर रब्बुल आलमीन फरमायो तव्हां त दुनिया जे ज़िंदगी के तरजीह ॾियो था, तव्हां त दुनिया जे ज़िंदगी के अहमियत ॾियो था। दुनिया जा सभु कमकार जॾहिं थी वञनि तव्हां फारिग थी वञो त पोइ निमाज़ जो टाइम आहे त पढ़ी वरिती न त ख़ैर ॾियो। पहिरीं दुनिया जी अहमियत आहे, दुनिया जे मामलात खे अहमियत ॾियो था। ही निमाज़ आहे जंहिंजे ज़रिए सां इंसान कामयाब थिए थो। ऐं क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो वस्जुद वक़्तरिब। ऐं मुंहिंजा सुहिणा नबी जेकॾहिं मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अञा वधीक कुर्ब हासिल करणु चाहींदो, रब जी वेझड़ाइब चाहींदो त पोइ उहा सजदनि जे ज़रिए सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी वेझड़ाइब हासिल थींदी। इन अक़रब मा यकूनुल अब्दु मिन रब्बिही व हुव साजिदुन। इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं गुनाहगार बानो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं पंहिंजे इज़्ज़त भरी पेशानी खे रब जे साम्हूं झुकाईंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं ज़मीन ते पेशानी रखी करे चवंदो आहे सुभान रब्बियल आला, मुंहिंजो रब इंतिहाई बुलंद आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो जॾहिं बानो आजिज़ी जी इंतिहा करे छॾींदो आहे पोइ मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कुर्ब हुनखे हासिल थींदो आहे। निमाज़ जे ज़रिए सां इंसान खे अल्लाह जी वेझड़ाइब हासिल थिए थी। ऐं जेतिरो निमाज़ न पढ़ंदो निमाज़ खे छॾींदो ओतिरे क़दुरु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां परे थींदो वेंदो। अल्लाहु अकबर। निमाज़ उहो अज़ीम अमल आहे जंहिं अमल जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ी जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो ला इन अक़मतुमुस सलात व आतैतुमुज़ ज़कात व आमनतुम बिरसूली व अज़्ज़रतुमुहुम व अक़रज़तुमुल्लाह क़र्ज़न हसना लौ कफ़िरन्न अन्कुम सय्यिआतिकुम। फरमाइबानो जेकॾहिं तव्हां दुनिया जे अंदरि निमाज़ क़ाइम कंदा रहियो, ज़कात ॾींदा रहियो, मुंहिंजे रसूलनि ते तव्हां ईमान आंदो, उन्हनि जी इज़्ज़त ऐं तौक़ीर कई, उन्हनि जी इताअत ऐं फरमाबरदारी कई, मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो जेको आहे वाइदो आहे लौ कफ़िरन्न अन्कुम सय्यिआतिकुम। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ जे ज़रिए सां ज़कात जे ज़रिए सां तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। असां तव्हां मां हर इंसान चाहे थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾे। रब्बुल आलमीन गुनाहनि जे माफ़ी जो रस्तो ॾेखारे छॾियो आहे, गुनाहनि जे माफ़ी जो तरीक़ो ॾेखारे छॾियो आहे। बानो जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे निमाज़ जे ज़रिए सां अल्लाह हुनजा गुनाह माफ़ करे थो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो निमाज़ पढ़ण वारे निमाज़ी जा गुनाह निमाज़ जे करे ईअं माफ़ थींदा आहिनि जीअं हिकिड़ो इंसान जेकॾहिं हुनजे घर जे साम्हूं पाणी जी नहर हुजे, उन में 5 मरतबा ॾींहं में वेंजंदो हुजे, उनजे जिस्म ते का मेल कोन रहंदी। अहिड़े ई नमूने सां निमाज़ जी पाबंदी करण वारो मुस्लमान जॾहिं 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़ंदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनजा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। किथे इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जॾहिं इंसान निमाज़ जे लाइ ईंदो आहे उन जे गुनाहनि जी भरी उन जे मथे ते हूंदी आहे। कुल्लमा सजद तहातत अनहु खतियतुहु। जॾहिं सजदो कंदो आहे त उनजा गुनाह छणी वेंदा आहिनि, उनजा गुनाह किरी वेंदा आहिनि, उनजा गुनाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त माफ़ करे छॾींदो आहे। मुस्लमानो जेकॾहिं तव्हां सां चाहियूं था त असांजा गुनाह माफ़ थियनि पोइ मोटी अचो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़ात जे दर ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदा करियो, रब्बुल आलमीन जी इबादत करियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त गुनाह माफ़ करे छॾींदो। किथे अल्लाह जो प्यारो पैगंबर इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह रब्बुल इज़्ज़त तो फरमाए या बना आदम तफर्रग ले इबादती। ओ आदम जा औलाद मुझे इबादत जे लाइ वांदो थींदो कर, मुझे इबादत जे लाइ फारिग थी। दुनिया में दोस्तन के भी टाइम ॾींदो, दुनिया में बिरादर ऐं क़ौम के भी टाइम ॾींदो, दुनिया में पंहिंजे कमनि खे कारोबारनि खे टाइम ॾींदो। इहा तुंहिंजी ज़िंदगी दुनिया जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां तोखे मिलियल आहे। जंहिं रब तोखे ज़िंदगी सां नवाज़ियो, जंहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोखे एॾे अज़ीम वक़्त जहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे,
वो रब्बुल आलमीन फरमाए तो यब्न आदम तफर्रग ले इबादती, ए आदम जा औलाद मुझे इबादत के लाए फारिग थींदो कर। अमलो सदरक गिनन व सुद्द फकरक, जे करे पंहिंजे जिंदगी मां कुछ वक्त अल्लाह जे इबादत के लाए कढंदे, मूं अल्लाह जो वाइदो आहे तोखे आऊं सखी करे छॾींदुसि, दिल जो गनी करे छॾींदुसि। व सुद्द फकरक, तुंहिंजी फ़कीरी, तुंहिंजी मुफ़लिसी, तुंहिंजी गुरबत खे ख़त्म करे छॾींदुसि। पर शर्त आहे पंहिंजे जिंदगी मां कुछ वक्त कढ मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इबादत के लाए। अल्लाहु अकबर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अंदाज़ केॾो प्यारो आहे। रब्बुल आलमीन तव्हां असांखे ज़िंदगी ॾिनी, अल्लाह चाहे त खसे वठे। इबादत जे लाइ वक़्तु बाने खां अल्लाह ताला मुतालबो करे थो, वक़्तु कढ मुंहिंजे इबादत जे लाइ। ऐं जेकॾहिं तूं ईअं न कंदे लम असुद्द फ़क़रक, आउं तुंहिंजे फ़क़ीरी ऐं मिस्कीनी खे ख़त्म कोन कंदुसि। अल्लाहु अकबर। ऐं तुंहिंजे हथनि खे मसरूफ़ियत ऐं मशगूलियत सां भरे छॾींदुसि। अल्लाहु अकबर। मुंहिंजा भाइरो, मुस्लमान भाइरो, तव्हां ॾिसो अॼु दुनिया जे अंदरि हर माण्हू कमाइण जे पोयां आहे, मेहनत करण जे पोयां आहे, पर चवे थो मुंहिंजो गुज़ारो कोन थो थिए, मुंहिंजो पुराओ कोन थो थिए। हिकिड़ी शइ वठी अचां थो, ॿी शइ खुटी वञे थी। सबबु छा आहे? असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इबादत खां मुंहुं मोड़ियो आहे। अक़िमिस सलात लिज़िक्री, अल्लाह खे यादि करण जे लाइ अल्लाहु अकबर निमाज़ जी पाबंदी करियो। तव्हां ॾिसो मुस्लमानो, असां तव्हांजा घर, असांजे ॻोठनि जूं मस्जिदूं, असांजूं ओताकूं अल्लाहु अकबर गॾु आहिनि। मस्जिद मां आवाज़ अचे थो हय्या अलस सलाह। बाना यार थोड़ो इको वधाए पोइ डॉक्टर साहिब तक बंदि करे छॾिजो। बाना तूं मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे सॾ जे तरफ़ अच, हय्या अलस सलाह, अच निमाज़ जे तरफ़, हय्या अलल फलाह, अच कामयाबी जे तरफ़। ही छा आहे? तुंहिंजे लाइ कामयाबी जो घर ठहियल आहे। दुनिया जे अंदरि मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत कंदे तोखे कामयाबी मिलंदी। किथां आवाज़ अचे थो? मस्जिद मां। असां दुनिया जे आम मामलात में जॾहिं झेड़ा झगड़ा थी पवनि, फितना फसाद थी पवनि, माण्हुनि खे चवंदा आहियूं मस्जिद में बि ॻाल्हि कर त आउं तो ते एतमाद करियां, वरना मूंखे तुंहिंजे ॻाल्हि ते एतबार कोन्हे। ही मौज़िन मस्जिद में बीठो आहे, चवंदा आहियूं कलमू भरे ॻाल्हि कर पोइ आउं एतबार कंदुसि। मस्जिद में मौज़िन बि चवे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। ओ मुआशिरे जा मुस्लमानो, अल्लाह जे घर में बि करे अल्लाह जे हिकड़ाई जी गवाही ॾेई अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जी गवाही ॾेई तव्हांखे चवां थो हय्या अलस सलाह, अचो निमाज़ जे तरफ़, हय्या अलल फलाह, अचो कामयाबी जे तरफ़। तव्हां सां छा सोचियो थी? कामयाबी एॾा न आहे। अल्लाह जे घर जे तरफ़ वञणो न आहे, अल्लाह जे साम्हूं झुकणो न आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत न आहे करणी। अल्लाह जा बानो, जेकॾहिं चाहियो था अल्लाह जी वेझड़ाइप हासिल थिए, अल्लाह ताला जो कुर्ब हासिल थिए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मोहब्बत हासिल थिए, गुनाह माफ़ थियनि, असांजे रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकत अचे, असांजे दिलि जे अंदरि गिना ऐं शाहूकारी पैदा थिए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, उन जो हिकु ई तरीक़ो आहे त तव्हां निमाज़ जे ज़रिए सां अल्लाह जे ज़ात सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु कयो। जॾहिं असीं निमाज़ी न आहियूं त पोइ असांजो मस्जिद सां ताल्लुक़ कोन्हे, असीं निमाज़ी न आहियूं असांजो क़ुरान सां ताल्लुक़ कोन्हे, असां निमाज़ी न आहियूं असांजो दीनदारनि सां ताल्लुक़ कोन्हे। अल्लाहु अकबर। असीं निमाज़ी न आहियूं असांजो दीन सां ताल्लुक़ कोन्हे। निमाज़ छॾण जे करे इंसान मस्जिद छॾे वञे थो, क़ुरान छॾे ॾिए थो, अल्लाह खे छॾे थो, अल्लाह जे रसूल खे छॾे थो, ऐं अल्लाह जे नेक बाननि खां पंहिंजी सोबत ख़तमु करे छॾे थो। जॾहिं निमाज़ पढ़ंदो तॾहिं इहे समूरा फ़ाइदा उन माण्हू खे हासिल थींदा। त मुंहिंजा दोस्तो, तव्हां असां सभिनी खे निमाज़ जी पाबंदी करणी आहे। पंहिंजे अहलो अयाल खे उन्हनि खे बि निमाज़ जो हुक्म ॾियणो आहे। अल्लाह जा नेक बाना अल्लाह ताला खां दुआऊं घुरंदा हुआ, इलाहुल आलमीन असांखे असांजे औलाद खे निमाज़ी बनाए, अल्लाह खां दुआऊं घुरंदा हुआ। तव्हां असां पंहिंजे औलाद खे निमाज़ जो हुक्म ॾियण जे लाइ तयारु आहियूं? कॾहिं बि न। छाकाणि त असां पाण निमाज़ कोन था पढ़ूं त असीं पंहिंजी औलाद खे निमाज़ जो छा हुक्म ॾींदासीं? ऐं ॿी ॻाल्हि, असांजे मुआशिरे जे अंदरि हिकु त निमाज़ जो रेशो तमामु घटि आहे निमाज़ियुनि जो, ऐं ॿिया जेके असांजा निमाज़ी दोस्त आहिनि इंतिहाई अदब ऐं एहतराम सां कंहिंजी दिलि आज़ारी करणु
असांजो कतन मक़सद कोन्हे, बल्कि असीं पंहिंजे ऐं तव्हां साथियुनि जी इस्लाह चाहियूं था। जेके साथी निमाज़ी आहिनि, असांजे मुआशिरे जे अंदरि ईअं न आहे त निमाज़ जी तबलीग कोन थी थिए, निमाज़ जी तबलीग बि थिए थी, पर हिकु इंतिहाई अजीब तरीक़े सां माण्हुनि खे चयो वञे थो अदा तव्हां निमाज़ पढ़ो, पोइ जीअं बि पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हां निमाज़ पढ़ो, पोइ जीअं बि पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आहे। मूंखे ॿुधायो, छा निमाज़ दीन कोन्हे? दीन में तव्हां ऐं मुंहिंजी मर्ज़ी हलंदी? निमाज़ दीन आहे न। निमाज़ दीन इस्लाम जो हिकु इंतिहाई अहम ऐं बुनियादी रुकन आहे। उन जे अंदरि तव्हां ऐं मुंहिंजी मर्ज़ी कीअं हलंदी? हली कोन थी सघे असां तव्हांजी मर्ज़ी, छाकाणि त दीन एॾो हसास मामिलो आहे दीन जो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो अज़ीम इंसान, अल्लाह जो दीन, अल्लाह जे तरफ़ां अल्लाह जे बाननि ताईं पहचाइण वारो रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर खे छा फरमायो? फरमायो वलौ तक़ब्बल अलैना बाज़ल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिल यमीन सुम्मा लक़तअना मिन्हुल वतीन फमा मिनकुम मिन अहदिन अन्हु हाजिज़ीन। रब्बुल आलमीन फरमायो, मुंहिंजा सुहिणा नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तव्हां बि कुझु ॻाल्हियूं घड़े असांजे तरफ़ मंसूब करियो, वलौ तक़ब्बल अलैना बाज़ल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिल यमीन सुम्मा लक़तअना मिन्हुल वतीन, असीं तव्हांजे बि हथ मां झले तव्हांजे साह जी रग कटे छॾींदासीं। फमा मिनकुम मिन अहदिन अन्हु हाजिज़ीन, तव्हांखे केर बि बचाइण वारो कोन हूंदो। तव्हांजी ज़िम्मेदारी दीन ठाहिण कोन्हे, वमा अलैना इल्लल बलाग, तव्हांजी ज़िम्मेदारी दीन पहचाइण आहे। हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां दीन जा अहकाम खणी ईंदो, तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हां उहे अहकाम ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अमानत अल्लाह जे बाननि ताईं पहुचाईंदो। दीन ठाहिण तव्हांजी ज़िम्मेदारी बि कोन्हे। या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिका व इन लम तफ़अल फमा बल्लग़्त रिसालतहु वल्लाहु यअसिमुका मिनन नास। रब्बुल आलमीन फरमायो, मुंहिंजा सुहिणा नबी, जेको पैगाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां ते नाज़िल कयो आहे, बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिका, उहो पैगाम तव्हांखे मुंहिंजे बाननि ताईं पहुचाइणो आहे। तव्हांजी ज़िम्मेदारी पहचाइण जी आहे। शारे दीन ठाहिण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। केतिरा अल्लाह जे प्यारे पैगंबर खां दीन जा मसला पुछिया वञनि था, नबी साईं ख़ामोश वेठा आहिनि, इंतज़ार कनि पिया। जिब्रील ईंदो, जवाब ईंदो आसमाननि तां, ऐं पोइ जवाब ॾींदुसि। अल्लाहु अकबर। मूंखे ॿुधायो, जेकॾहिं दीन में तव्हां असां एसि ताईं जो इबादत ऐं अक़ीदे जे मसइले में पंहिंजी मर्ज़ी हलाए सघूं था, त पोइ छा अल्लाह जो प्यारो पैगंबर पंहिंजे मर्ज़ी सां जवाब कोन थो ॾेई सघियो? वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। अल्लाह जो पैगंबर पंहिंजे ज़बान मां जॾहिं का दीन जी ॻाल्हि कंदो हो त उहा अल्लाह जी वही हूंदी। त पोइ तव्हां असां ॿुधायो, तव्हां असां निमाज़ जे मसाइल में पंहिंजी मर्ज़ी कीअं हलाए सघूं था? अल्लाह जा बानो, जेके माण्हू दुनिया जे अंदरि तव्हांखे इन तरीक़े सां निमाज़ पढ़ण जी दावत ॾियनि था, यकीन ॼाणो उहे तव्हांजे इबादतनि जे क़बूलियत जा फ़िक्रमंद कोन्हे। निमाज़ अल्लाह जे प्यारे पैगंबर खे बि अल्लाह जे तरफ़ां सेखारी वई आहे। अल्लाह जे रसूल खे बि ईअं कोन चयो वियो त हाणे तव्हांजे मथां निमाज़ फ़र्ज़ आहे, हाणे जीअं तव्हांखे सही लॻे ईअं वञी पढ़ो। अल्लाह जे रसूल खे बि ईअं कोन चयो वियो। त पोइ मूंखे ॿुधायो त तव्हां असां निमाज़ जे मसाइल में पंहिंजी मर्ज़ी कीअं हलाए सघूं था? क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा फरमायो? फरमाई फ़इन ख़िफ़्तुम फ़रिजालन औ रुकबाना। ऐं मुंहिंजा सुहिणा नबी, जेकॾहिं तव्हां ख़ौफ़ जे हालत में हुजो, जंग जे हालत में हुजो, त पोइ तव्हां प्यादल हलंदे निमाज़ पढ़ो। रुकबाना, जानवरनि ते सवार हुजण जे सूरत में निमाज़ पढ़ो। फ़इज़ा अमिनतुम फ़ज़्कुरुल्लाह कमा अल्लमकुम, जॾहिं अमन जे हालत में अची वञो तॾहिं पोइ इबादत ईअं करियो जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे सेखारी आहे। ख़ौफ़ जे हालत में, डप जे हालत में बि जीअं अल्लाह तव्हांखे हुकुम ॾिनो आहे ईअं तव्हांखे इबादत करणी आहे। ऐं जॾहिं अमन जे हालत में अचो, फ़ज़्कुरुल्लाह कमा अल्लमकुम, जीअं अल्लाह तव्हांखे इबादत सेखारी आहे ईअं तव्हांखे इबादत करणी आहे।
इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खौफ जे हालत में, जंगियन जे हालतन में भी नमाज पढ़ी उम्मत के ॾेखारी आहे। ऐं अमन जे हालत में भी अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ी ॾेखारी। अल्लाह रब्बुल इज्जत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नमाज कीअं सेखारी, हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए सां। हदीस किताब जामे तिरमिज़ी में हदीस मौजूद है। अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए तो अम्मनी जिब्रील इंदल बैत मर्रतैन, हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आया ऐं बैतुल्लाह वट ब दफ़ा हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे इमामत करे ॾेखारी आहे। छाजे लाइ त नमाज अल्लाह जे तरफ़ां सेखारियल आहे। जिब्रील ईंदो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नमाज सेखारींदो ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत के नमाज सेखारींदा। जेकर नमाज ईअं मर्ज़ी सां पढ़णी हुजे हा त अल्लाह रब्बुल इज्जत तव्हां ऐं मूंखां पहिरीं अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर खे पंहिंजे मर्ज़ी ते छॾे ॾे हा। कोई जीअं नमाज पढ़े, अल्लाह जो प्यारो पैगंबर मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्रील अलैहिस्सलाम अची नमाज सेखारींदा, नमाज पढ़ी ॾेखारींदा। ऐं उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे नमाज पढ़ी ॾेखारी आहे। छाजे लाइ? मर्ज़ी हले नमाज में, हर को तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां ऐं पंहिंजे मर्ज़ी सां पढ़ा, अल्लाहु अकबर, त पोइ अल्लाह जो रसूल सहाबा खे पंहिंजे मर्ज़ी ते छॾे ॾे। अल्लाह ताला पैगंबर खे पंहिंजे मर्ज़ी ते कोन छॾियो ऐं प्यारे पैगंबर सहाबा किराम खे पंहिंजे मर्ज़ी ते कोन छॾियो, बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी जी हदीस है, हज़रत सहल बिन साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी है, फरमाए थो त हिकु ॾींहुं सहाबा किराम जो हिकु मसले में इख़्तिलाफ़ थी पियो। मसइलो छा हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेंबर ते वेही ख़ुतबो ॾियनि था, उन जी काठी कहिड़ी है, उन मेंबर जी काठी कहिड़ी है। हज़रत सहल बिन साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे प्यारे पैगंबर जंहिं ॾींहुं मेंबर ठारायो उहो ॾींहुं बि मूंखे यादि आहे। जंहिं ॾींहुं पहिरीं ॾींहुं अल्लाह जो रसूल मेंबर ते चढ़ी बीठा उहो ॾींहुं बि मूंखे यादि आहे। ऐं प्यारे पैगंबर जंहिं औरत जे ग़ुलाम खे हुक्म ॾेई करे जेको आहे सो मेंबर ठारायो उहो बि मूंखे यादि आहे। ऐं हज़रत सहल रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कनि था, जॾहिं मेंबर ठही आयो मस्जिद जे अंदरि, अल्लाह जो प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी जी हदीस है, मेंबर ते चढ़ी बीहनि था। हाणे मेंबर ते चढ़ी बीह नमाज पढ़ी ॾेखारींदा। तव्हां असां सोचियूं, हिते ज़रा गौर करियूं, नमाज हेठि पट ते पढ़बी आहे, मेंबर ते कोन पढ़बी आहे। मेंबर जेको टिन ॾाकनि वारो ठहियल हूंदो आहे, नमाज उन ते कोन पढ़बी आहे, पर अल्लाह जे प्यारे पैगंबर उन ॾींहुं नमाज मेंबर ते पढ़ी। छाजे करे? अल्लाह जे प्यारे पैगंबर ख़ुदि फरमायो, साहबी फरमाए थो, नबी साईं मेंबर ते ई बीठा हुआ, पाण अल्लाहु अकबर चयाऊं, नबी साईं मेंबर ते ई बीठा हुआ, हथ ॿधो बीठा आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर जेको आहे सो रुकू कयो तॾहिं बि पाण मेंबर ते बीठा हुआ। ऐं जॾहिं सजदे जो टाइम आयो तॾहिं नबी साईं पंहिंजे पेरनि जे खुड़ियनि भर पोइते लथा ऐं हेठि लही करे पट ते सजदो कयाऊं। ऐं पोइ सजदे मां जॾहिं फारिग थिया तॾहिं सहाबे किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे फरमाइण लॻा, अॼु मूं ही तरीक़ो इख़्तियार छो कयो आहे? लितातम्मू बी, तव्हांखे ख़बर पवे त असांजे प्यारे पैगंबर जी नमाज कीअं आहे। उन नमाज खे तव्हां ॾिसो, उन नमाज खे सिखो ऐं उन नमाज में बि मूं मुहम्मद रसूलुल्लाह जी पैरवी करियो। अंदाज़ो लॻायो, अॼु तव्हां असांखे मस्जिद जे मिंबर महराब तां बसि इहो चयो वञे थो, अदा नमाज पढ़ो, जीअं पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर मिंबर ते चढ़ी नमाज पढ़ी ॾेखारी सहाबे किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन। ऐं पोइ सहाबे किराम छा कंदा हुआ? सहाबे किराम वरी हिक ॿिए खे नमाज पढ़ी ॾेखारींदा हुआ। अंदाज़ो लॻायो, अल्लाह ताला नमाज सेखारी कंहिंखे? जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम खे। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आयो ज़मीन ते, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बैतुल्लाह वटि ॿ दफ़ा नमाज पढ़ायाई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़ी
निमाज़ पढ़ी ॾेखारी सहाबा किराम खे ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन निमाज़ पढ़ी ॾेखारी हिक ॿिए में पाण खे साथियनि खे। हदीस जे किताब सुनन नबी दाऊद में हदीस मौजूद है। हजरत अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी है। हिकिड़ी सहाबा किराम खे चवे थो हदीस अल्फाज़नि 10 सहाबी वेठा हुआ 10 सहाबी चई आऊं तव्हांखे निमाज़ पढ़ी ॾेखारियां अना आलमुकुम बिसलात रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं तव्हां सभिनी खां वधीक अल्लाह जे प्यारे पैगंबर जे निमाज़ जे बारे में ॼाणा थो। हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां इहा निमाज़ नबी साईं जे वफ़ात खां पोइ पढ़ी ॾेखारी आहे। छो ज़िंदगी में ॾेखारण जी ज़रूरत ई कोन्हे। पाण अॻी जेका निमाज़ हींअर पढ़ी आहियूं ॿी निमाज़ नबी साईं सां गॾु पढ़ंदासीं पाण ॾिसी वठंदासीं त नबी साईं निमाज़ कीअं था पढ़नि। छाकाणि त असां वटि कुझु दोस्त चवंदा आहिनि बाबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी में कुझु अमल अहिड़ा हुआ जेके नबी साईं कया पोइ आख़िर में छॾे ॾिना वफ़ात खां पोइ साबित कोन्हे। हज़रत अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबा किराम खे फरमाए थो त आऊं तव्हांखे निमाज़ पढ़ी ॾेखारियां। सहाबा किराम छा था चवनि असीं तव्हां खां पुराणा मुस्लमान आहियूं असां तव्हां खां वधीक अल्लाह जे रसूल जी सोबत इख़्तियार कई आहे। मतिलबु छा त असांखे अल्लाह जे पैगंबर जी निमाज़ चङे नमूने यादि आहे। तूं भले पढ़ी ॿुधाए तुंहिंजी निमाज़ में ग़लती हूंदी असीं ॿुधाईंदासीं छो त असीं पुराणा मुस्लमान आहियूं असीं तोखां वधीक अल्लाह जे रसूल सां गॾु रहिया आहियूं। अबू हुमैद साइदी फरमाए ठीकु आहे चलो मुंहिंजी निमाज़ जी इस्लाह थी वेंदी। हज़रत अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु 10 सहाबा किराम खे निमाज़ पढ़ी ॾेखारे थो। रुकू में वञे थो अल्लाहु अकबर जेको सो हथ मथे खणे थो तकबीर तहरीमा जे वक़्तु यानी अल्लाहु अकबर चई करे पंहिंजा हथ मथे खणे थो। रुकू में वञे थो पंहिंजा हथ मथे खणे थो। रुकू मां उथे थो पंहिंजा हथ मथे खणे थो। निमाज़ मां जॾहिं फारिग़ थिए थो तॾहिं सहाबा किराम छा था चवनि सदक़ त तव्हां सच चयो आहे। अल्लाह जो प्यारो पैगंबर लफ़्ज़ गौर सां ॿुधिजो अल्लाह जो प्यारो पैगंबर ईअं निमाज़ पढ़ंदो आहे न अल्लाह जो प्यारो पैगंबर ईअं निमाज़ पढ़ंदो हो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना प्यारो पैगंबर दुनिया मां रवानो थी चुको हो। अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु 10 सहाबा किराम खे पोइ निमाज़ पढ़ी ॾेखारी आहे। दुनिया जे अंदरि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि मसाइल थींदा आहिनि झेड़ा झगड़ा थींदा आहिनि। हिकु ॿिनि माण्हुनि जी शायदि कंहिं बि पासे अची वेंदी आहे त फ़ैसिलो उन पासे हलियो वेंदो आहे। अदा गवाह मिली विया आहिनि शाहिद मिली विया आहिनि। अॼु तव्हां असांखे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा मिलिया आहिनि गवाह ऐं उहे बि हिकु न ॿ न 3 न 10 सहाबी चवनि था अल्लाह जो रसूल ईअं निमाज़ पढ़ंदो। तफ़सील अॻियां बयानु कंदासीं पर मुंहिंजो ॿुधाइण जो मक़सदु ई त जेका बुनियादी दावा कई वञे थी त तव्हां निमाज़ पढ़ो पोइ जीअं बि पढ़ो इहो इख़्तियार कंहिंखे बि न आहे। न जिब्रील अलैहिस्सलाम खे मिलियो आहे न अल्लाह जे रसूल खे मिलियो आहे न अल्लाह जे पैगंबर सहाबा खे ॾिनो आहे न सहाबा किराम हिक ॿिए खे इहो इख़्तियार ॾिनो आहे बल्कि छा तरीक़ेकार रहियो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ सेखारी जिब्रील अलैहिस्सलाम खे जिब्रील अलैहिस्सलाम मुहम्मद रसूलुल्लाह खे सेखारी मुहम्मद रसूलुल्लाह मिंबर ते बि सहाबा खे सेखारी सहाबा किराम निमाज़ हिक ॿिए खे सेखारी ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सही बुखारी जी हदीस आहे मालिक बिन हुवैरस रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिया सहाबा किराम अचनि था अल्लाह जे रसूल वटि रहनि था। चवे थो असीं जवान हुआसीं 20 ॾींहं रहियासीं नबी साईं वटि। उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त हिननि नौजवाननि खे पंहिंजे घर वञण जो वॾो शौक़ु आहे वापसी जो जेको सो शौक़ु लॻो पियो आहे। नबी साईं रफ़ीक ऐं रहीम इंसान हुआ। अल्लाह जे पैगंबर फरमायो हाणे तव्हांखे इजाज़त आहे तव्हां वञो पंहिंजे इलाइक़े में वापसि। पर पोइ उते जीअं तव्हांखे दिलि चवे ईअं वञी निमाज़ पढ़जो ऐं माण्हुनि खे बि वञी चइजो त बाबा निमाज़ पढ़ो पोइ जीअं पढ़ो तव्हांजी मर्ज़ी। अल्लाह जो कसम जेके माण्हू ईअं तव्हांखे चवनि था तव्हांजा ख़ैर ख़्वाह कोन्हे तव्हांजा ख़ैर ख़्वाह कोन्हे। जेकॾहिं मरीज़ वेंदो न डॉक्टर वटि हिकिड़ो डॉक्टर चवंदो त बाबा तोखे गुर्दे में पथरी आहे तुंहिंजो ऑपरेशन थींदो ॿियो चवंदो दवाउनि ते कमु हली वेंदो उनखे फीस वठणी आहे ऑपरेशन करणु पाण खे अचेसि कोन इहो ख़ैर ख़्वाह कोन चइबो। बाबा हिन त वीचारे मुंहिंजो गुर्दा जेको आहे सो ऑपरेशन कोन कयो हू त जिस्म थो कटे पर जेको जिस्म कटे थो उहो ई ख़ैर ख़्वाह आहे उहो ई ख़ैर ख़्वाह आहे।
वो तव्हांखे हिन बीमारी मां छुटकारो ॾियणु चाहे थो अल्लाह जे कुदरत सां तौफ़ीक़ सां। अल्लाहु अकबर। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह मालिक बिन हुवैरस रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबा किराम खे छा था फरमाइनि, तव्हां वञो पंहिंजे इलाइक़े में, पर निमाज़ ईअं पढ़जो, सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, जीअं मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तव्हां निमाज़ पढ़ंदे ॾिठो आहे, ईअं तव्हांखे निमाज़ पढ़णी आहे। तव्हां पंहिंजी मर्ज़ी निमाज़ में कोन हलाईंदो। हाणे इहा ॻाल्हि त साबित थी चुकी त निमाज़ खे उन तरीक़े सां पढ़णो आहे जंहिं तरीक़े सां अल्लाह पंहिंजे पैगंबर खे सेखारी आहे। पैगंबर सहाबा खे सेखारी, सहाबा किराम हिक ॿिए खे सेखारी। अचो निमाज़ जो तफ़सीली तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। असांजे मुआशिरे जे अंदरि माण्हू जॾहिं निमाज़ जे लाइ ईंदा आहिनि मस्जिद जे अंदरि, सभ खां पहिरीं शइ कहिड़ी हूंदी आहे त असां नियत कंदासीं निमाज़ जी। छा आहे? निमाज़ जी नियत कंदासीं। असीं बि कंहिं दौर में हनफी रहिया आहियूं, नियत मूंखे यादि आहे, ठीकु आहे न। नियत करियां थो फलाणी फ़र्ज़ निमाज़ जी, 4 रकातूं फ़र्ज़ थो पढ़ां, 4 रकातूं फ़र्ज़ थो पढ़ां, मुंहुं मुंहिंजो क़िबले जे तरफ़ आहे। पोइ निमाज़ पढ़बी क़िबले जे तरफ़ मुंहुं करे या ॿिए पासे मुंहुं कबो? मुंहुं मुंहिंजो क़िबले जे तरफ़ आहे ऐं पुठीअ लॻसि हिन इमाम जे। सिधी ॻाल्हि आहे, जेको मस्जिद में इमाम निमाज़ पढ़ाए पियो, तव्हां उन पोयां पढ़ंदो, मदीने वारे इमाम पोयां कोन पढ़ंदो। तव्हांजे ॻोठ जो जेको इमाम हूंदो न, निमाज़ उन पोयां पढ़बी। हाणे मूंखे ॿुधायो, पंहिंजे दिलि ते हथु रखी, दिलि ते हथु रखो, तव्हां खां सवाल करियां थो, तनक़ीद कोन्हे मुंहिंजी। तव्हां निमाज़ अल्लाहु अकबर खां वठी सलाम ताईं कहिड़ी ॿोली में पढ़ंदा आहियो? अरबी ॿोली में पढ़ंदा आहियो न। छो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ी ऐं नबी साईं अल्लाहु अकबर खां निमाज़ सलाम ताईं पाण हुआ ई अरबी में पढ़ी। हाणे जेकॾहिं इहा नियत अल्लाह जे रसूल कई हुजे हा त कहिड़ी ॿोली में कई हुजे हा? अरबी में कई हुजे हा न। तव्हांखे दुनिया जेके हिकिड़े मौलवी अरबी में इहा नियत सेखारी आहे? मौलवी खां वञी पुछो तो कि अरबी में इन नियत जा लफ़्ज़ अचनि था, मरी वेंदो ॿुधाए कोन सघंदो। छाजे करे? इहा ॻाल्हि इन शइ जी गवाह आहे त इहा नियत असांजी ठाहियल आहे। सिंधी सिंधी ॿोली में नियत करे थो, पंजाबी पंजाबी ॿोली में नियत करे थो, ऐं जेको पठाण पिश्तो में नियत करे थो। छाकाणि त इहा असांजी ठाहियल आहे। जेकॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सेखारियल हुजे हा त उहा नियत अरबी में हुजे हा। मौलवियुनि खां पुछो, सवाल करियो, अल्लाह जा बानो, ही दीन इंतिहाई हसास मामिलो आहे दीन जो। ऐं उन खां पोइ तव्हां मस्जिद में अची ॿुधायो कंहिंखे था त आउं क़िबले जे तरफ़ मुंहुं करे बीठो आहियां, कंहिंखे थो ॿुधाई? उन रब खे ॿुधाईंदो। ऐं चवंदो या उहो समी रब जंहिंजे ॿुधण जी ताक़त एॾी अज़ीम आहे जो 100 माण्हू हिकिड़ी मस्जिद में निमाज़ पढ़नि पिया, 100 माण्हू सजदे में पिया आहिनि। हर माण्हू जो मुंहुं ॿिए निमाज़ी जे कन जे भर में पियो आहे। हा, गॾनि न, 2 ॼणा सजदे में पिया आहिनि। भरवारे खे ख़बर कोन्हे त ही सजदे में दुआ कहिड़ी पियो घुरे, हा, रुकू में दुआ कहिड़ी थो घुरे, पर हर को रुकू मां उथी चए थो समी अल्लाहु लिमन हमिदा। जंहिंजी मुंहुं हमद बयानु कई उन ॿुधी वरिती। छा आहे? जंहिंजी मुंहुं हमद बयानु कई आहे उन ॿुधी वरिती। भरवारो निमाज़ी कोन थो ॿुधे। अल्लाह जा बाना, तूं उन अलीम बेज़ात सुदूर रब खे ॿुधाई वेंदो, आउं सुन्नत पियो पढ़ां, आउं नफ़िल पियो पढ़ां, आउं फ़र्ज़ पियो पढ़ां, मुंहिंजो मुंहुं क़िबले जे तरफ़ आहे, ऐं हिन इमाम पोयां बीठो आहियां, ॿिए इमाम पोयां कोन बीठो आहियां। किथे अल्लाह जा बानो, अल्लाह जे दीन जे अंदरि इहा शइ मूंखे ॿुधायो। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे इहा नियत सेखारी आहे। नियत दिलि जे इरादे जो नालो आहे। नियत दिलि जे इरादे जो नालो आहे। मूंखे त अफ़सोस थींदो आहे, हिकिड़ो माण्हू वुज़ू करे मस्जिद में आयो आहे निमाज़ पढ़णु, सुनतूं पढ़ियो वेठो आहे, हाणे सफ़ में वेठो आहे, तकबीर लॻी वई फ़र्ज़ निमाज़ जी, हिन जी नियत अञा कोन थी आहे। तकबीर लॻी उथी बीठो, इमाम मुसले ते अची वियो, हाणे तकबीर खां पोइ ई पियो चवे हाणे 4 रकातूं फ़र्ज़ थो पढ़ां, हाणे नियत पियो करे, अञा नियत कोन अथई। ऐं फजर निमाज़ जे नियत सुन्नतनि में केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके ईअं नियत कंदा आहिनि त हिन सची सुन्नत जी नियत पियो करियां। छा ॿियनि निमाज़नि जूं सुन्नतूं कूड़ियूं आहिनि? फजर निमाज़ जी सुन्नत सची आहे,
हिन सच्ची सुन्नत जी नियत पियो करियां। अल्लाह जा बानो, अल्लाह जे प्यारे पैगंबर खां जेकॾहिं इहा नियत साबित हुजे हा त इहा नियत अरबी ज़बान जे अंदरि हुजे हा। ऐं यकीन करियो हिते तव्हांजे इलाइक़े जो हिकिड़ो मारूफ़ उलमा देवबंद जो आलिम आहे, पंहिंजे तकरीरनि में मश्करियूं मज़ाक बि कंदो आहे। उन जी तकरीर मूं पंहिंजे कननि सां ॿुधी आहे। उहो चवे थो इहा नियत दीन में कोन्हे, असां माण्हुनि जे मथे ते हथु फेरायो आहे। दीन में कोन्हे, दीन में नियत दिल जे इरादे जो नालो आहे। मूंखे ॿुधायो अल्लाह जा बानो, जेका शइ दीन में कोन्हे उहा तव्हां दीन में दाख़िल करियो पिया ऐं उन खां पोइ असां मस्जिद में बीहूं था। नियत दिल जे इरादे जो नालो। तव्हां वुज़ू कयो, घरां निकिता आहियो, तव्हां घर मस्जिद में अची सुनतूं पढ़ियूं, तव्हांजो हाणे इरादो आहे सुनत खां पोइ फर्ज़ पढ़ंदो, फर्ज़ खां पोइ नफ़िल पढ़ंदो। जेको तव्हांजो इरादो आहे इहा ई नियत आहे। ज़बान सां लफ़्ज़नि सां नियत करणु साबित ई कोन्हे। उन खां पोइ सफ़बंदी जो मसइलो आहे। सफ़बंदी असांजे मुआशिरे जे अंदरि, मस्जिदनि जे अंदरि वञो, केतिरियूं मस्जिदूं तव्हांखे अहिड़ियूं मिलंदियूं, यकीन करियो ख़बर कोन पवंदी आहे त निमाज़ जमायत सां पिया हले या अलॻि अलॻि पिया पढ़नि। ॿिनि जमायतुनि जे विच में हिकु हिकु फुट जो फ़ासिलो बि तव्हांखे नज़र ईंदो। निमाज़ी बीठा आहिनि, हिकु हिकु फुट हिक ॿिए खां परे बीठा आहिनि। छा अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में सफ़बंदी ईअं थींदी हुई? तव्हां हदीस जा किताब पढ़ियो, तव्हांखे दावत फ़िक्र ॾियूं था। तव्हां हदीसनि जा किताब पढ़ी ॾिसो, पंहिंजे अखियुनि सां ॾिसो त सही अल्लाह जा बाना। सही बुखारी किताब सलाद पढ़ो, सही मुस्लिम, सुनन अबी दाऊद, हदीस जा जेके मुस्तनद मोतबर किताब आहिनि, तव्हां पढ़ी त ॾिसो त तव्हांजे साम्हूं हक़ वाज़े थिए। तव्हां जेसि ताईं अखियूं पूरे कंहिंजे पोयां हलंदो, तव्हांखे कॾहिं बि हक़ जो रस्तो कोन मिलंदो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सफ़बंदी जे हवाले सां 3 लफ़्ज़ चया आहिनि। अकीमू सुफ़ूफ़कुम, पंहिंजे सफ़नि खे सिधो करियो। रसू सुफ़ूफ़कुम, तव्हां पंहिंजे सफ़नि खे दीवार वांगुरु मज़बूत करियो। अल्लाहु अकबर। सव्वू सुफ़ूफ़कुम, तव्हां पंहिंजे सफ़नि खे बिल्कुलु बराबरि करियो। ऐं अॻियां अल्लाह जे रसूल छा फरमायो? सही बुखारी जे रिवायत जा अल्फाज़ आहिनि, इन तस्वियत सफ़ मिन इकामत सलात, निमाज़ खे सफ़ खे सिधो करणु, इहो निमाज़ खे जेको सो निमाज़ खे क़ाइमु करणु। सही मुस्लिम जे रिवायत जा अल्फाज़ आहिनि, इन तस्वियत सफ़ मिन तमाम सलात, सफ़ खे दुरुस्त करणु, इहो निमाज़ खे पूरो करणु। सफ़ू तव्हांजो दुरुस्त न थियूं, तव्हांजी निमाज़ पूरी कोन थींदी। सुनन नसाई जे रिवायत में अल्फाज़ आहिनि, इन तस्वियत सफ़ मिन हुस्न सलाह, निमाज़ जी ख़ूबसूरती, निमाज़ जो हुस्न सफ़बंदी जे अंदरि। सफ़नि खे तव्हां बराबरि करियो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सहाबाए कराम खे जॾहिं इहो हुकुम ॾिनो सफ़ूं सिधियूं करियो, पोइ सहाबाए कराम सफ़ियूं जीअं अल्लाह जे रसूल जे पोयां बि सिधियूं कयूं, उहो तरीक़ो सही हूंदो या जेको तरीक़ो अॼु तव्हां ऐं असां इख़्तियार करियूं पिया इहो सही हूंदो? अल्लाह जे प्यारे पैगंबर जे पोयां जेको तरीक़ो सहाबा इख़्तियार कयो, हज़रत नुमान बिन बशीर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, सही बुखारी जी हदीस है, अल्लाह जे प्यारे पैगंबर जॾहिं असांखे हुकुम ॾिनो, कान आदुना युल्ज़िकु मनकिबहु बिमनकिबि साहिबिही व क़दमहु बिक़दमि साहिबिही। अल्लाह जे प्यारे पैगंबर जॾहिं असांखे सफ़ूं सिधियूं करण जो हुकुम ॾिनो, पोइ असीं कीअं बीहंदा हुआसीं? असीं कुल्हो पंहिंजे बराबरि वारे साथी सां चिंबड़ाईंदा हुआसीं। लज़क जेको अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे, उन जी माना आहे चिंबड़ाइण कंहिं शइ खे ॿी शइ सां, ऐं पेर खे ॿिए मुस्लमान भाउ जे पेर सां चिंबड़ाए बीहंदा हुआसीं। अल्लाहु अकबर। अॼु असां मुस्लमाननि जी सफ़बंदी ॾिसो छा हाल आहे। अल्लाह जा बानो, ऐं मूंखे केरु हिकिड़ी सही हदीस ॾेखारे, हिकिड़ी सही हदीस, अल्लाहु अकबर, जंहिंजे अंदरि इहो हुजे त अल्लाह जे रसूल खां साबित हुजे, सहाबा खां साबित हुजे त इमाम जे पोयां 2 निमाज़ी बीहनि ऐं पंहिंजे विच में 4 आङुरियुनि जेतिरो फ़ासिलो पेश कनि। मूंखे यादि आहे गुजरांवाला में हिकिड़ो किताब लिखियो वियो, निमाज़ जे मौज़ू ते मौलवी साहब किताब लिखी, जॾहिं इहो मसइलो ज़िक्र कई, हदीसूं लिखई पेर पेर सां मिलाइण जो। अॻियां लिखे थो, लेकिन फ़ुक़हा कहते हैं, हदीसूं ईअं आहिनि, लेकिन फ़ुक़हा कहते हैं कि 2 बंदूक के दरमियान 4 उंगलियों का फासला होना चाहिए। अल्लाह अकबर। अल्लाह जा बानो,
अल्लाह जो रसूल जीअं चवे उहो सही आहे, अल्लाह जो पैगंबर जीअं चवे उहो सही आहे, सहाबा किराम जेको अमल करे ॾेखारीनि उहो सही आहे, या अॼु तव्हां ऐं असां जेको अमल करियूं उहो सही आहे? जेकर तव्हां वटि को दलील आहे तव्हां पेश करियो। अल्लाह जे रसूल जे हदीस जे साम्हूं असीं पंहिंजो सिर झुकाए विझंदासीं। असांखे को फ़ख्रु कोन्हे, का वॾाई कोन्हे, तकब्बुर कोन्हे। असांखे अल्हम्दुलिल्लाह इहो फ़ख्रु कोन्हे त नबी साईं जे कंहिं हदीस ते अमल कयोसीं त असांजे कंहिं वॾे जी मुखालफ़त थी वेंदी। अल्लाह ताला इहा परेशानी लाहे छॾी अल्लाह जे फज़ल सां। सभु अल्लाह जे प्यारे पैगंबर जे जुती जे जेका ख़ाक आहे उन जे बराबरि केरु हैसियत कोन थो रखे अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुक़ाबले में। नबी साईं छा फरमायो? सफ़नि खे तव्हां पाण में मिलाए पियो, हर ॿिनि माण्हुनि जे विच में सुद्दुल खलल आहे, जेको खलल आहे ख़ाली जॻह आहे उनखे भरे पियो, छाकाणि त इन विचां शैतान ईअं दाख़िल थींदो आहे जीअं बकरी जो नंढड़ो फर दाख़िल थिए। ईअं माण्हू वरी छा चवंदा आहिनि, साईं पोइ जेकर असां पेर पाण में मिलाए छॾियूं असांजूं टंगूं त खुलियूं पयूं हूंदियूं आहिनि। यादि रखो, जेको माण्हू हदीस जो दुश्मन हूंदो, हदीस मुखालिफ़ हूंदो, उहो हमेशह हदीस जे तरदीद जे लाइ को न को बहानो ज़रूरु ॻोल्हींदो। पोइ शैतान त उतां बि गुज़री वेंदो। शैतान जेकर तो ऐं मुंहिंजे टंग हेठां गुज़रे न त पोइ हज़रत आदम खे बि सजदो करे छॾे हा। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कोन कयईं, इन जे करे त इंसान मिटी मां पैदा थियो आहे ऐं बाहि मां पैदा थियो आहियां। ख़लक़तनी मिन नारियूं व ख़लक़तहू मिन तीन, हिन खे तो मिटी मां पैदा कयो आहे, हिन खे ताज़ीमी सजदो आऊं कोन कंदुसि। हज़रत आदम खे ताज़ीमी सजदो कोन कयाई, तव्हां मुंहिंजे टंग हेठां गुज़री वेंदो। अल्लाह जा बानो, अल्लाह जे प्यारे पैगंबर जे हदीस खे तव्हां कंहिं तरीक़े सां रद्द नथा करे सघो। तव्हां वटि दलील ई कोन्हे। इन मैदान में, इन मसइले में केरु दलील पेश करे। उन खां पोइ अचो निमाज़ शुरू थिए थी, अल्लाहु अकबर, निमाज़ शुरू थी। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु सही बुखारी किताबुल अज़ान जे अंदर इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हदीस पेश कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ कीअं पढ़ंदा हुआ? जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ंदा हुआ, पाण पंहिंजा ॿई हथ हज़्व मन के बहे कुलनि जे बराबरि खणंदा हुआ, कुलनि जे बराबरि खणंदा हुआ। असां वटि केतिरा दोस्त आहिनि जेके कननि खे पकड़ींदा आहिनि। अल्लाहु अकबर। मूंखे ॿुधायो छा अल्लाह जे रसूल जे कंहिं हदीस मां साबित आहे त तव्हां पंहिंजी कन माट करे पोइ निमाज़ शुरू करियो? अल्लाह जे पैगंबर खां साबित कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ पढ़ंदा हुआ पंहिंजा ॿई हथ कुलनि जे बराबरि खणंदा हुआ। हिते आउं पंहिंजे साथियुनि जी बि इस्लाह कंदो हलां। असांजा दोस्त केतिरा, अल्लाह रहम फरमाए, अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जे मुताबिक़ निमाज़ पढ़ण वारा सभु साथी आहिनि, पर केतिरा माण्हू आहिनि निमाज़ अची पढ़ंदा बसि हिते ई इशारो करे हथ ॿधी छॾिया, हथ मथे खॼनि ई नथा। माण्हुनि ते तनक़ीद न करियो। अल्लाहु अकबर। पंहिंजी इस्लाह बि असांखे करणी आहे, ॿियनि असांजा दोस्त जेके आहिनि उन्हनि जी इस्लाह बि कंदासीं। अल्लाह जो रसूल जीअं पंहिंजा ॿई हथ कुलनि जे बराबरि खणंदो हो, ईअं असांखे ॿई हथ कुलनि जे बराबरि खणणा आहिनि। कुलनि जे बराबरि हथ खणी हथ पंहिंजा सीने ते ॿधंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम फरमाइनि था, सहीह इब्न खुज़ैमा जे अंदर हदीस जे ॿियनि किताबनि जे अंदर हदीस मौजूद आहे, अल्लाह जो प्यारो पैगंबर पंहिंजो खाॿो हथ हेठि रखंदो हो, पंहिंजो साॼो हथ मथे रखंदो हो ऐं पंहिंजे सीने ते हथ ॿधंदो। छाकाणि त दिलि जेका आहे न इंसान जे पूरे जिस्म में वजूद में सभ खां अहम उज़्व आहे दिलि। जॾहिं तव्हां असांखे माण्हू खे चवंदा आहियूं त मूंसां ॻाल्हाए पर दिलि ते हथ रखे, पोइ अल्लाह सां जॾहिं ॻाल्हाए तॾहिं किथे हथ रखे? अहिड़ी जॻह ते रखे जिते मूंखे ॻाल्हि कंदे शर्म थो अचे। यकीन करियो, बिलख़ुसूस माण्हू जॾहिं ॿी निमाज़ पढ़ंदा आहिनि असांजा दोस्त, तॾहिं अञा कुझु हथ मथे हूंदा आहिनि, पर जॾहिं वेही पढ़ंदा आहिनि तॾहिं हथ रखी छॾींदा आहिनि। जीअं आम वेहबो आहे न नॉर्मल तरीक़े सां, हीअं वेठे वेठे निमाज़ पिया पढ़ंदा आहिनि, हथ मख़सूस जॻह ते पिया हूंदा आहिनि। अल्लाह जा बानो, जेकॾहिं कंहिं माण्हू सां तव्हां ॿिए माण्हू सां ॻाल्हायो दुनिया में इन तरीक़े सां त उनखे मायूब सम्झो वेंदो या न? तव्हांजो अल्लाह सां हम कलाम थियूं था, पंहिंजे सीने ते हथ ॿधी अल्लाह जो प्यारो पैगंबर निमाज़ पढ़ंदो। हीअ हथ जी जेका कराई आहे हिन खां वठी ठूठ ताईं हिन विच में तव्हां किथे बि पंहिंजो हथ रखी सघो था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन तरीक़े सां निमाज़ पढ़ंदा हुआ।
अल्लाहु अकबर। हथ बधण खां पोइ सूरह फातिहा पढ़णी है। सूरह फातिहा पढ़णी है। अल्लाह जे रसूल जी हदीस है सही बुखारी में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ला सलात लिमन लम यक़रा बिफातिहतिल किताब। अल्लाह जे रसूल फरमायो काब निमाज न आहे जंहिं निमाज जे अंदर फातिहतुल किताब यानी अलहम्द शरीफ सूरह फातिहा न पढ़ी वञे, उहा निमाज आहे ई कोन जंहिंखे तव्हां निमाज चओ था। उहा निमाज जनाज़ा हुजे, मींहं निमाज हुजे, सिज गिरण जी निमाज हुजे, चंड गिरण जी निमाज हुजे, अल्लाहु अकबर नफली निमाज हुजे, फर्ज हुजे, सुन्नत हुजे, हर निमाज जे अंदर अलहम्द शरीफ न पढ़ी वञे, अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए तो निमाज न आहे। असांजा दोस्त चवंदा आहिनि साईं इहा त अकेले माण्हू जे लाइ हदीस आहे। हालांकि इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सही बुखारी जे अंदर इन हदीस ते जेको बाब कायम कयो आहे वुजूबुल क़िराअत लिल इमाम वल मामूम, इमाम जे लाइ ऐं मुक़्तदी जे लाइ क़िराअत करण वाजिब आहे। सफ़र जे अंदर हुजे, हज़र जे अंदर हुजे, हर हाल में जेको आहे सूरह फातिहा जो पढ़णु वाजिब आहे। इन ई हदीस ते इमाम बुखारी इहो बाब कायम कयो आहे। पर ठीकु आहे, असांजा दोस्त चवंदा आहिनि साईं अहिड़ी का हदीस ॿुधायो जंहिं हदीस जे अंदर इमाम जे पोयां जो ज़िक्र हुजे। हदीस जे किताब सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का हदीस मौजूद है। अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला ने फरमायो तो अल्लाह जे रसूल फरमायो हर उहा निमाज जंहिं निमाज जे अंदर सूरह फातिहा नथी पढ़ी वञे उहा निमाज अधूरी है। उहा निमाज खिदाज है। खिदाज जो लफ़्ज़ अरबी में बयान थियल है। अधूरी निमाज आहे, अधूरी निमाज आहे, अधूरी निमाज आहे। कोई अधूरियूं निमाज़ूं तव्हांखे पसंदि आहिनि या पूरियूं निमाज़ूं पसंदि? पंहिंजे निमाज़नि खे मुकम्मल करियो। शागिर्द पुछे तो हज़रत अबू हुरैरा खां इन्ना नकून वरा अल इमाम, असीं इमाम जे पोयां हूंदा आहियूं पोइ छा करियूं? इमाम जे पोयां हूंदा आहियूं पोइ छा करियूं? अल्लाहु अकबर। हज़रत अबू हुरैरा फरमाईंदा इक़रा बिहा फी नफ्सिका, पोइ बि पंहिंजे दिलि जे अंदरि आस्ते आवाज़ सां अलहम्द शरीफ़ पढ़ंदो कर, छाकाणि त अल्लाह जे रसूल जी हदीस आहे अलहम्द खां सवाइ निमाज़ आहे ई। तव्हां अंदाज़ो लॻायो मुसलमानो, ईअं न थिए पूरी ज़िंदगी तव्हां बाजमात निमाज़ूं पढ़ियूं हुजनि, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं अचो रब्बुल आलमीन फरमाए बाजमात तरीक़े सां जेका तव्हां निमाज़ पढ़ी उन्हनि मां का निमाज़ तव्हांजी थिए ई कोन। इन जे करे जो मुंहिंजे सुहिणे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॿुधाए छॾियो हो त अलहम्द शरीफ़ खां सवाइ निमाज़ कोन थींदी। वरी चवंदा आहिनि साईं हदीस का अहिड़ी ॿुधायो जेका जॾहिं असीं इमाम क़िराअत वॾे आवाज़ सां करे थो उन जो ज़िक्र हुजे। इहे त तव्हांजा मुतालबा आहिनि। तव्हां त सिरी निमाज़नि में बि कोन पढ़णु ॾींदा आहियो। इमाम जे पोयां जेकॾहिं आस्ता ज़ोर निमाज़, अल्लाहु अकबर असर जी निमाज़, मगरिब निमाज़ जी आख़िरी रकात ऐं इशा जे निमाज़ जूं आख़िरी 2 रकातूं ऐं जेको आहे सो इन्हनि रकातनि जे अंदरि इमाम वॾे आवाज़ सां क़ुर कोन पढ़ंदो आहे, पर चयो वेंदो आहे त तॾहिं बि तव्हांखे न आहे पढ़णु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ाई, सहाबा किराम पोयां क़ुर जेको आहे सो पढ़नि पिया आस्ते आस्ते। नबी साईं फरमायो माली उनाज़ उल क़ुरान, अॼु मूंखे महसूसु ईअं पियो थिए त क़ुर मूंखां खसियो पियो वञे, क़ुर पढ़ण में मूंखे दिक़त थिए थी। लअल्लकुम तक़रऊन खल्फी, मूंखे लॻे थो तव्हां मुंहिंजे पोयां पढ़ो था। साहब किराम फरमायो हा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं तव्हांजे पोयां पढ़ंदा आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं आऊं वॾे आवाज़ सां तिलावत करियां तॾहिं सूरह फातिहा खां सवाइ कुझु बि न पढ़जो, छाकाणि त जंहिं सूरह फातिहा न पढ़ी उनजी निमाज़ ई कोन्हे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो हर लिहाज़ सां अल्लाह जे प्यारे पैगंबर जा फरमान मौजूद आहिनि। ऐं असांजा दोस्त अल्लाह रहम फरमाए चवंदा आहिनि साईं इमाम पढ़े पियो न, ॿार सॼो इमाम ते आहे, ॿार सॼो इमाम ते आहे, पोइ तव्हां सियारे में फजर निमाज़ ते वुज़ू करे छो आया? मौलवी अज़ान ॾेई निमाज़ पढ़ी छॾिया सॼे ॻोठ जे तरफ़ां, ॿिया सभु सुता पिया हुजनि बिस्तरनि में, ॿार इमाम ते कोन्हे। इमाम अल्लाहु अकबर चयो, तव्हां इमाम जे 2 लफ़्ज़नि ते एतमाद कोन कयो, तव्हां पंहिंजा पिया चओ। हा 7 आयतनि में एतमाद करियो था त इमाम पढ़ी छॾियो, मूंखे ज़रूरत कोन्हे।
पर इमाम अल्लाहु अकबर चयो तव्हां इतमाद ई कोन कयो, तव्हां पंहिंजो अल्लाहु अकबर चई छॾियो। इमाम रुकू में वियो तस्बीहूं पढ़ी, तव्हां पंहिंजूं पढ़ी छॾियूं। इमाम सजदे में पढ़ियो तस्बीहात, तव्हां पंहिंजूं पढ़ियूं। इमाम तशहुद में पढ़ियो, तव्हां पंहिंजूं पढ़ी छॾियूं। छा एतमाद सिर्फ़ सूरह फातिहा में टुटी थो वञे जिते हदीस ते अमल करणो थो पवे? अल्लाह जा बानो, अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां सहाबा किराम सूरह फातिहा पढ़ंदा हुआ। छा सहाबा जो अल्लाह जे रसूल ते एतिरो एतमाद कोन हो जेतिरो तुंहिंजो ॻोठ वारी मस्जिद जे मौलवी ते? अल्लाह जे प्यारे पैगंबर जा सहाबा किराम पढ़ंदा हुआ। ऐं वरी दोस्त चवंदा आहिनि साईं क़ुरान में बि अल्लाह जो हुक्म आहे। सूरह अराफ में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे तॾहिं क़ुरान खे तव्हां जेको आहे सो तवज्जो सां ॿुधो ऐं ख़ामोश रहो, तव्हां त तव्हां ते रहम कयो वई। इहा आयत पेश करे इन्हनि हदीसनि खे रद्द कयो वेंदो। ऐं तव्हां खां पहिरीं हिकिड़ो सवाल थो पुछां, इहा आयत नाज़िल कंहिं ते थी? अल्लाह जे पैगंबर ते, जे हेतिरियूं सारियूं हदीसूं हुक्म ॾिनो इमाम जे पोयां सूरह फातिहा पढ़ण जो। अल्लाह जे रसूल ते आयत नाज़िल थई न, छा अल्लाह जे पैगंबर हिन आयत खे सम्झो ई कोन जो अल्लाह जे पैगंबर नऊज़ बिल्लाह आयत जे ख़िलाफ़ उम्मत खे हुक्म ॾिनो त तव्हांखे इमाम जे पोयां अलमद पढ़णी आहे ऐं तव्हां असां सम्झी वरिती आयत? क़ुरान कंहिं असांखे सम्झायो आहे, इन अलैना जमअहु व क़ुरआन सुम्मा इन अलैना बयाना। क़ुरान जो तफ़सीर अल्लाह सेखारियो आहे मोहम्मद रसूलुल्लाह खे, मोहम्मद रसूलुल्लाह तफ़सीर सेखारियो आहे असां ऐं तव्हांखे। अल्लाह जे प्यारे पैगंबर असांखे हुकुम कोन ॾिनो। अल्लाह जा बानो, क़ुरान करीम जी हीअ आयत जेका आहे हिन जो ताल्लुक़ तबलीग सां आहे। जॾहिं तबलीग जे गर्ज़ सां क़ुरान पढ़ी ॿुधायो वञे पोइ ख़ामोशी सां क़ुरान खे ॿुधणो आहे, ख़ामोशी सां ॿुधणो आहे। मौलाना अब्दुल माजिद दरियाबादी मशहूर हनफी आलिम आहे, तफ़सीर माजिदी उनजो लिखियल आहे। इन आयत जे तफ़सीर में लिखे थो त हिन आयत जो असुल जेको मक़सदु आहे, हिन आयत जी जेका असुल मुराद आहे उहा इहा आहे त जॾहिं तबलीग जे नियत सां क़ुरान ॿुधायो वञे पढ़ी तॾहिं माण्हुनि खे ख़ामोशी सां ॿुधणो आहे। पर असांजे फ़ुक़हा इलाही गहराई में विया हलिया जो हिन आयत खे निमाज़ में फातिहा पढ़ण खां रोकण जे लाइ पेश करणु लॻा। हालांकि मक़सदु छा आहे? तबलीग जे नियत सां जेकॾहिं क़ुरान पढ़ियो वञे ॿुधो वञे। तव्हां मस्जिद में वञो 50 ॿार क़ुरान पिया पढ़नि, मौलवी साहिबु चवे न बाबा हिकिड़ो पढ़े ॿिया सभु ॿुधनि, छो त क़ुरान जो हुकुम आहे न। इन साॻी मस्जिद में थोरी देरि खां पोइ निमाज़ थियणी आहे। तव्हां जॾहिं निमाज़ में क़ुरान पढ़ंदा तॾहिं माण्हुनि खे चवंदा न पढ़जो, मुंहिंजो ॿुधिजो। इन साॻी मस्जिद में 50 ॿारनि खे तूं क़ुरान पढ़ाईअ पियो, हर को पंहिंजो पियो पढ़े पियो, छा क़ुरान जी मुखालफ़त पई थिए? न, क़ुरान जी मुखालफ़त कोन्हे, सभु पढ़ी सघंदा। पर जेकॾहिं इन ई आयत जो ताल्लुक़ निमाज़ सां आहे बि सही, असीं मञी वठूं थोरी देरि जे लाइ तव्हांजी ॻाल्हि, त तव्हां इन आयत जे करे असांखे 7 आयतूं पढ़णु नथा ॾियो निमाज़ में उम्मत खे। बाबा निमाज़ में तव्हांखे सूरह फातिहा न आहे पढ़णी। अल्लाहु अकबर। निमाज़ फजर थींदी, फजर निमाज़ में इमाम फ़र्ज़ निमाज़ पढ़ाईंदो 2 रकातूं। तव्हांजा दोस्त हनफी दोस्त असांजा ईंदा आहिनि मस्जिद में, अदा इमाम फ़र्ज़ पियो पढ़े, हाणे हीउ अलॻि बि पंहिंजूं 2 रकातूं पढ़ंदो, तूं बि क़ुरान ॿुध न। 7 आयतूं जेकॾहिं केरु पढ़े थो पंहिंजे निमाज़ में क़ुरान जी मुखालफ़त थी थिए ऐं तूं पूरियूं 2 रकातूं पढ़ींदो, मुखालफ़त कोन थी थिए, मुखालफ़त कोन थी थिए। पोइ तव्हांखे क़ुरान ॿुधणो आहे। अल्लाह जा बानो, हालांकि अल्लाह जे पैगंबर जी हदीस है सही मुस्लिम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा उक़ीमतिस सलात फला सलात इल्ला सलात अल्लती उक़ीमत लहा। अल्लाह जे रसूल फरमायो, जॾहिं के निमाज़ जी तकबीर लॻी वञे, तकबीर चइजी वञे, पोइ जंहिं निमाज़ जी तकबीर चइजी वई आहे, जंहिं फ़र्ज़ जी, उन खां सवाइ ॿी निमाज़ थींदी ई कोन्हे। तव्हां भले फजर जूं सुनतूं पढ़ो पिया, अल्लाह जे रसूल जे हिन हदीस जे रोशनी में निमाज़ कोन थींदी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम ॾिनो आहे असांखे त तव्हांखे इमाम जे पोयां सूरह फातिहा पढ़णी आहे। ऐं इंतिहाई अफ़सोस थींदो आहे उन मौक़े ते जॾहिं असांजा दोस्त निमाज़ जनाज़ा पढ़ंदा आहिनि, निमाज़ जनाज़ा पढ़ंदा आहिनि, जनाज़े निमाज़ जे अंदरि अलम शरीफ़ कोन पढ़ंदा,
हालांकि सही बुखारी में हदीस है, अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु नमाज जनाजा जे अंदर अलम शरीफ पढ़े दो। माण्हू पुछनि था अल्लाहु अकबर, माण्हू पुछनि था अब्दुल्ला बिन अब्बास खां तव्हां सूरह फातिहा पढ़ी है? जी हाँ पढ़ी है। तम ले तालमू अन्नहा सुन्नतुन, तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो, तव्हांजे इल्म में आणणु चाहियां थो त इहा प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत है। प्यारे पैगंबर जी सुन्नत है। ऐं हिकिड़े मौलवी साहब अल्लाह रहम फरमाए पंहिंजो हिकिड़ो किताब लिखियो त रसाइल जे नाले सां, हुन में लिखई त अब्दुल्ला बिन अब्बास नमाज़ पढ़ाई माण्हुनि झले वरितो, माण्हुनि झले वरितो, सूरह फातिहा छो पढ़ी अथई, हाणे जान कीअं छॾाए पंहिंजी माण्हुनि मां। नऊज़ बिल्लाह, ही माण्हू चवंदा असीं सहाबा जो दिफ़ा करियूं था, सहाबा जे अज़मत जा मुहाफ़िज़ आहियूं असीं। अब्दुल्ला बिन अब्बास माण्हुनि मां जान छॾाई सुन्नत चई करे। इन जो छा मतिलबु आहे? सूरह फातिहा पढ़णु सुन्नत कोन हुई, पर अब्दुल्ला बिन अब्बास फासी पियो, अल्लाह जे रसूल ते कूड़ हणी पंहिंजी जान छॾाए वियो। नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह। अल्लाह इन्हनि माण्हुनि खे माफ़ कोन कंदो जिन माण्हुनि सहाबा किराम जे ज़ात ते इहे हमला कया। अल्लाह जे पैगंबर जो सहाबी आहे, चए थो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो अल्लाह जे रसूल जी सुन्नत। ऐं तव्हां अल्लाह जा बानाओ पंहिंजो पाण खे हले सुन्नत चओ था न, पोइ पढ़ो। वरी चवंदा आहिनि साईं निमाज़ जनाज़ा जेका आहे न उहा दुआ आहे। असां वटि हिकिड़ो दोस्त हो, हुन चयोसीं निमाज़ जनाज़ा दुआ आहे। मुंहिंजो यार असां अवांजे मस्जिद मां कॾहिं ऐलान कोन ॿुधो त फलाणो माण्हू फौत थी वियो आहे, 4 बजे हुनजी दुआ थींदी। तव्हां ऐलान करियो था त निमाज़ जनाज़ा थींदी, अचो था जनाज़े ते माण्हुनि खे चओ था बाबा वुज़ू करे वठो, निमाज़ जो टाइम पियो थिए। हां जॾहिं जनाज़ो खजी अचे थो अबा अचो निमाज़ पढ़ूं, जॾहिं तव्हांखे चवंदा सूरह फातिहा पढ़ो तॾहिं निमाज़ कोन्हे दुआ आहे। इहा ॿिटी पॉलिसी आहे। हां अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खां भॼण जे लाइ अल्लाह जे पैगंबर जो सहाबी सूरह फातिहा पढ़े थो। मूंखे ॿुधायो अल्लाह जा बानो, तव्हां असां जेकॾहिं पंहिंजा रिश्तेदार फौत थियनि ऐं उन्हनि जे निमाज़ जनाज़ा में सूरह फातिहा न पढ़ूं, अल्लाह जे रसूल जे हदीस जे मुताबिक़ निमाज़ कोन्हे। केॾो वेदन आहे इन्हनि फौत थियण वारनि सां, केॾो ज़ुल्म आहे इन्हनि फौत थियण वारनि सां। ऐं वरी अजीब ॻाल्हि आहे, कराची जे अंदरि मौलाना रफ़ी उस्मानी वॾो आलिम आहे देवबंदी जो, वफ़ात कई। संदसि भाउ तकी उस्मानी निमाज़ पढ़ाई, निमाज़ जनाज़ा। ही 2 साल पहिरीं जो वाक़ियो आहे। ही जेके ईको आहिनि न, इहे बि अजीब आहिनि, माण्हू खे पकड़ाए विझंदा आहिनि कॾहिं कॾहिं। मौलवी साहब निमाज़ त आस्ते पढ़ी, आस्ते आवाज़ में, पर ईको ते आस्ते आस्ते चई न, उहो आउट थी वियो। उहो छा थी वियो? आउट थी वियो। बाबा मौलवी साहब पंहिंजे भाउ जे जनाज़े में त सूरह फातिहा पढ़े पियो। असांखे त चवंदा हुआ निमाज़ जनाज़ा दुआ आहे, पाण खे शेखुल इस्लाम चवण वारा ऐं जेको असां पूरे पाकिस्तान लेवल जा मुफ्ती, ऐं चवां थो अल्लाह हक़ खे ईअं ज़ाहिर कंदो आहे, अल्लाह ताला हक़ खे ईअं ज़ाहिर कंदो आहे। सूरह फातिहा पढ़ी वरिती। अल्लाह जे रसूल जो हुकुम छा आहे? जॾहिं सूरह फातिहा पढ़ी इमाम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन चवे फ़क़ूलू आमीन, पोइ तव्हां सभु आमीन चओ। मन वाफ़क़ तअमीनहु तअमीनल मलाइका गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे। जंहिं माण्हू जो आमीन इमामनि जो जेको आहे मलाइकनि जे आमीन सां मुवाफ़िक़ थी वियो, अल्लाह उन जा अॻियां गुनाह माफ़ करे छॾींदो। इहा बरकत आहे सुन्नत ते अमल करण जी, जो हिकु लफ़्ज़ सां गुनाह माफ़ थी विया। आमीन को एॾो गरो लफ़्ज़ कोन्हे, एॾो वॾो लफ़्ज़ कोन्हे, एॾो को चवण सां जिस्म मां पघर कोन थो निकिरे, आसान लफ़्ज़ आहे। ऐं आमीन जी माना छा आहे? अल्लाह असांजी हीअ दुआ क़बूल फरमाए। सूरह फातिहा तव्हां चओ था न दुआ आहे, वरी हिते तव्हां आमीन नथा चवण ॾियो, दुआ ते आमीन चओ न। तव्हां निमाज़ पढ़ी जॾहिं दुआ घुरो था, इमाम हथ खणे थो, मस्जिद जे कुंड कुड़छ मां आमीन जो आवाज़ पियो अचे, हीअ बि त दुआ आहे। इहदिना सिरातल मुस्तक़ीम, अल्लाह असांखे सिधो रस्तो ॾेखार। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, उन्हनि माण्हुनि जो रस्तो ॾेखार जंहिं ते तो इनाम एहसान कयो आहे। गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, यहूदियुनि ऐं ईसाईयुनि जे रस्ते ते हलण खां असांखे बचाए। आमीन। असांजा रब असांखे इहो रस्तो ॾेखार, असांजी दुआ क़बूल फरमाए। अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह तआला अन्हु मस्जिद में नमाज़ पढ़ाईंदो, आमीन चवंदा। संदसि पोयां जमात चवंदी हुई, सही बुखारी जी हदीस,
अब्दुल्ला बिन ज़ुबैर चवंदो हो आमीन सां आवाज़ सां आमीन सां गूंजी वेंदो आवाज़। अल्लाहु अकबर। अता बिन अबी रबाह ताबईया मशहूर चवे तो मूं निमाज़ पढ़ी वञी 200 सहाबा जे पोयां 200 सहाबा किराम जे पोयां निमाज़ पढ़ी मूं ऐं उन्हनि 200 सहाबा किराम वॾे आवाज़ सां आमीन चई। मूंखे ॿुधायो 200 सहाबी जिन अल्लाह जे रसूल खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो उन्हनि जो अमल दुरुस्त या असां तव्हांजो अमल दुरुस्त आहे। ऐं यकीन करियो तकलीफ़ हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ आहे, अहिड़ी बीमारी आहे जेका इंसान खे अलाए केसि ताईं वठी वेंदी आहे, अलाए केसि ताईं वठी वेंदी आहे। जे मौली साहब जो मूं पहिरीं बि ज़िक्र कयो उन पंहिंजे रसाइल जे अंदरि लिखियो आहे अता बिन अबी रबाह जो इहो असर पेश करे चवे थो अता बिन अबी रबाह किथे 200 सहाबा किराम सां मिलियो हूंदो। 200 सहाबा सां मुलाक़ात ई कोन्हे। तक़रीबन 50 या 55 सफ़ा अॻियां खोले साॻी किताब जे अंदरि अता बिन अबी रबाह जी का फतवा पंहिंजे मफ़ाद में मिली वई। उते लिखे थो त ही उहो अज़ीम माण्हू आहे जंहिं 200 सहाबा सां मुलाक़ात कई आहे। अंदाज़ो लॻायो अथव। उन खां पोइ रुकू जे अंदरि वञूं था। अल्लाहु अकबर। अल्लाह जो प्यारो पैगंबर रफ़ुल यदैन कंदो। अब्दुल्ला बिन उमर जी हदीस सही बुखारी में मौजूद है। वाइल बिन हुजर रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी साईं जो सहाबी वो सन 9 हिजरी में 10 हिजरी में अल्लाह जे रसूल वटि आयो आहे। हिकु दफ़े गर्मी जे मौसम में हिकु दफ़े सर्दी जे मौसम में चवे थो सहाबा किराम खे मूं ॾिठो अल्लाह जे रसूल जे पोयां निमाज़ पढ़नि पिया। सर्दी जे मौसम में पंहिंजे शालनि चादरनि मां हथ ॿाहिरि कढी करे रुकू जे टाइम ते चवनि था अल्लाहु अकबर पंहिंजा हथ कुलनि जे बराबरि खणनि था रफ़ुल यदैन कनि था। अल्लाहु अकबर। नबी साईं जो सहाबी अबू हुमैद साइदी जी हदीस मूं तव्हां साम्हूं पेश कई। 10 सहाबा किराम खे निमाज़ पढ़ी ॾेखारई। रुकू में वियो तॾहिं रफ़ुल यदैन कयई, रुकू मां उथियो तॾहिं रफ़ुल यदैन कयई। अल्लाहु अकबर। 10 सहाबा किराम तस्दीक कई त हिन तरीक़े सां अल्लाह जो रसूल निमाज़ पढ़ंदो हो। वाज़े दलाइल मौजूद आहिनि। असां वटि चयो वेंदो आहे त साईं इहो रफ़ुल यदैन जेको आहे न इहो सुकून जे ख़िलाफ़ आहे। इहे घोड़नि वारा पुछ आहिनि। अल्लाह जा बानो इहो जेको तव्हां एतिराज़ करियो था इहो एतिराज़ जेकॾहिं को गैर मुस्लिम करे था अदा तव्हां जूं कहिड़ियूं इबादतूं जंहिं इबादत जी शुरूआत घोड़े जे पुछ वांगुरु थींदी हुजे एतिराज़ करे सघे थो। इबादत त असांजी आहे जंहिंमें एॾी निवड़त हूंदी आहे। हथ ॿधो बीठा हूंदा आहियूं। तव्हांजी कहिड़ी इबादत? तव्हां ख़ुदि चओ था निमाज़ में हथ खणणु घोड़नि जे पुछनि वांगुरु आहे। को गैर मुस्लिम तव्हांजे निमाज़ ते एतिराज़ करे तव्हांजी हर निमाज़ घोड़े जे पुछ वांगुरु हथ खणी शुरू थिए थी। इहा कहिड़ी इबादत आहे? अल्लाह जा बानो चओ कंहिंखे पिया? अल्लाह जे प्यारे पैगंबर खे। तव्हां सम्झो था असां अहलुल हदीस ते तनक़ीद करियूं पिया पर असल तनक़ीद अल्लाह जे पैगंबर ते आहे जंहिं प्यारे पैगंबर हथ खया आहिनि। तव्हां सम्झो ई कोन। तव्हां सम्झो इहो सुकून जे ख़िलाफ़ आहे। असां सम्झोसीं इहो आइन सुकून आहे। छा आहे? असां सम्झोसीं इहो आइन सुकून आहे। छाजे करे? दुनिया में बि तव्हांखे ख़बर आहे जॾहिं का क़ौम ॿी क़ौम जे साम्हूं पंहिंजी हार मञींदी आहे शिकस्त मञींदी आहे तॾहिं पंहिंजा ख़ाली हथ ॾेखारींदी आहे। अदा असां हथियार फिटा कया असां हथियार फिटा कया असीं पंहिंजे रब जे साम्हूं बीहूं था। उन रब जी वॾाई ज़बान सां बि मञूं था जिस्म जे उज़वनि सां बि एतिराफ़ करियूं था। अल्लाहु अकबर। असांजा रब तूं सभिनी खां वॾो आहीं। असीं त हथे ख़ाली आहियूं। असीं त कमज़ोर आहियूं। असीं त हथे ख़ाली आहियूं। असां तुंहिंजे ताक़त जे साम्हूं असां तुंहिंजे कुदरत जे साम्हूं शिकस्त मञी आहे हार मञी आहे पंहिंजे ख़ाली हथनि जो इज़हार कयो आहे। अल्लाहु अकबर। इहा आइन आजिज़ी आहे। इहा आइन निमाज़ जो सुकून आहे। सुकून जे ख़िलाफ़ कोन्हे। अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पूरी ज़िंदगी रफ़ुल यदैन सां निमाज़ पढ़ी आहे। असां वटि वरी दोस्त चवंदा आहिनि अदाई मुनाफ़िक जेके ईंदा हुआ मस्जिद में निमाज़ पढ़णु उहे हथ मथे नबी साईं उन खे खणाईंदा हुआ त उन्हनि जे बग़लनि में बुत हुजनि उहे किरी वञनि। पहिरियों सवाल त तव्हां खां इहो पुछंदुसि मूंखे हिकिड़ी अहिड़ी हदीस ॾेखारियो जंहिंमें इन शइ जो ज़िक्र हुजे। ऐं ॿिए नंबर ते तव्हांखे चवंदुसि त तव्हां खां बि मदीने जा मुनाफ़िक अक़ुलमंद हुआ। मदीने जा मुनाफ़िक तव्हां खां अक़ुलमंद हुआ जिन पंहिंजे निफ़ाक़ खे लिकाइण जे लाइ सुम्हणी जी निमाज़ ऐं फजर जी निमाज़ बि जमात सां पढ़ंदा हुआ त ख़बर न पवे त ही फलां फलां माण्हू मुनाफ़िक आहिनि। अल्लाह जे रसूल खे वही जे ज़रिए ॿुधायो वियो
जेकॾहिं मुनाफ़िक बगलनि में बुत खणी अचनि त पहिरीं निमाज़ में पकड़िजी पवनि। हे त मुनाफ़िक आहिनि, हे त बुत खणी आया आहिनि। ऐं उन खां पोइ पहिरीं दफ़े जॾहिं अलाह अकबर चयो वञे थो बुत त तॾहिं ई किरी वियो न। पुछा मुनाफ़िक अलाह जे रसूल जे सहाबा सां गॾु निमाज़ पढ़ंदा हुआ, अलाह अकबर चवंदा हुआ, बुत किरी पवंदो, वरी खणंदा हुआ, वरी रखियो वेठा हूंदा हुआ, वरी रुकू में वेंदा हुआ, बुत किरी पवंदो, वरी खणंदा हुआ, वरी बगल में झलींदा हुआ, वरी रुकू खां पोइ उथंदा हुआ, वरी अलाह अकबर चई हथ नबी साईं खणाईंदा हुआ, वरी बुत किरी पवंदो हो। इहा मस्जिद नबी में निमाज़ पे थिए या छा पे थिए इहो? कॾहिं सोचियो अथो ॻाल्हियूं कहिड़ियूं था करियो? अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अहिड़ो को अमल साबित कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम वरी चवंदा जंग में निमाज़ नबी साईं छा आहे, जंग में रफ़ुल यदैन कंदा हुआ। जंगियूं अल्लाह जे रसूल जेके फतह कयूं माण्हुनि खे ख़ाली हथ ॾेखारे फतह कयूं। मको ईअं फतह थियो, बदर जी जंग ईअं खटी, ओहद जी जंग ईअं खटी। तूं पंहिंजे बनी जो हिकिड़ो जेको आहे मुखालिफ़ खे ख़ाली हथ ॾेखारे कब्ज़ो करे अचे ऐं मञा तोखे। कहिड़ियूं ॻाल्हियूं करियो था? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे हालत में जेका निमाज़ सहाबा किराम खे पढ़ाई आहे अल्लाह जे हुक्म सां क़ुरान में उनजो तरीक़ो मौजूदु आहे। मुजाहिदनि मां अधु नबी साईं सां गॾु निमाज़ पढ़ंदा, अधा माण्हू जेके आहिनि दुश्मन जे मुक़ाबले में बीहंदा, वरी नबी साईं उन्हनि माण्हुनि खे सलाम वराए वापसि वेंदा जेके मुक़ाबले में बीठा आहिनि उहे अची निमाज़ पढ़ंदा। क़ुरान में इहो तरीक़ो मौजूदु आहे। अल्लाह जा बानो पंहिंजे निमाज़नि जी इस्लाह करियो, पंहिंजे अमल जी इस्लाह करियो। असीं वरी बि तव्हांखे तहक़ीक़ जी दावत ॾियूं था, तव्हांखे तहक़ीक़ जी दावत ॾियूं था। अल्लाह जो वास्तो आहे तव्हांखे, तव्हां हदीस जे किताबनि खे पढ़ो, हदीस जे किताबनि खे वञी पढ़ो। ईअं न थिए क़यामत जे ॾींहुं अचो अल्लाह फरमाए तव्हांजी निमाज़ मुंहिंजे पैगंबर जे तरीक़े जे मुताबिक़ कोन हुई, उनजे करे तव्हांजी निमाज़ क़बूल ई कोन्हे। ऐं पोइ पछताइणो जेको पवंदो इहो ॾाढो ॾुखियो हूंदो ऐं उहो पछताइण कंहिं कम जो कोन हूंदो। उन खां पहिरीं पंहिंजे इबादतनि जी इस्लाह करियो, पंहिंजे अमलनि जी इस्लाह करियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे रब्बुल आलमीन मूंखे तव्हांखे नेक साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हर अमल अल्लाह जे प्यारे पैगंबर जे तरीक़े जे मुताबिक़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।